गुजो मां वाक़े अपडेट कंदालू। रिपोर्ट करे है शहबाज अली मल्हा। गुजे लग मशहूर बुजुर्ग शेख हाजी अबू तुराबी जो सालियानो उर्स मुबारक अज आचर डी खां शुरू थी रहो है। मेले जो इफ्तिताह दरगाह जो गादी नशीन गुलाम हुसैन शेख गुलन की चादर जारी कंदो। दरगाह जो सालियानो मेलो 2 ॾींहं जारी रहंदो, जंहिंमें हर साल जियां इन साल भी मलाकड़े जो ख़ुसूसी बंदोबस्त कियो वेंदो आहे। मेले के 2 ॾिहाड़नि ते सिंध तोड़े ॿियनि सूबनि जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जा मशहूर मल पहलवान ज़ोर आज़माई कंदा। मेले के पहिरें ॾींहुं मशहूर आलिम वाइज़ करण फरमाईंदा ऐं मशहूर मौलूदी ऐं नात ख़्वान मौलूदनि जी महफ़िल समेत नात ऐं हमद पढ़ी रब पाक जी सना ऐं सारा कंदा। जॾहिं त सूफ़ियाणी महफ़िल पिणु मुनक़द कई पई वञे, जंहिंमें मशहूर सूफ़ी रागी हिस्सो वठी रहिया आहिनि। मेले जी मुनासिबत सां दरगाह के अर्के गुलाब सां गुसल ॾेई सींगारियो वियो आहे ऐं चरागा कई वई आहे। बाज़ारूं पिणु लॻी वयूं आहिनि। दरगाह जे सालियाने मेले ऐं उर्स मुबारक में शिरकत लाइ ठट्टे ज़िले समेत कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मलीर, काठोड़, दरसाणो, छन्नो, गोलीमार ऐं ॿियनि इलाक़नि मां वॾे अंक में ज़ाइरीन ऐं अक़ीदतमंद पहुतल आहिनि।